मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक ॿियो तवानाई याने एनर्जी। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे तवानाई ऐं ॿियो आहे तवानाईअ जा क़िस्म याने फॉर्म्स ऑफ एनर्जी। प्यारा ॿारो, जीअं त असांजो जेको अॼु जो टॉपिक आहे उहो आहे एनर्जी, त इन लफ़्ज़ खां असां बख़ूबी वाक़िफ़ु आहियूं ऐं काफ़ी टाइम खां जेको आहे त इहो लफ़्ज़ असां इस्तेमालु बि कंदा था अचूं ऐं इनखे पढ़ंदा बि अचूं था। सो हिते चवण जी ॻाल्हि इहा ई आहे त अगरि जेकॾहिं असां एनर्जीअ जे बारे में ॾिसूं त एनर्जी छा आहे। एनर्जीअ खे आम तौर ते असां चवंदा आहियूं तवानाई, या असां ईअं बि चई सघूं था त एनर्जी बि हिकिड़े क़िस्म जी ताक़त ई हूंदी आहे। ठीकु आहे। सो हाणे अगरि जेकॾहिं असां एनर्जीअ जी ॻाल्हि कयूं त असांजे एनर्जी जेका हूंदी आहे उहा असांजी आम ज़िंदगी जे लाइ तमामु अहम आहे। जेकॾहिं एनर्जी न हुजे त असांजे काइनात में का बि शइ एग्ज़िस्ट बि न करे। पोइ इन में असांजा प्लानेट्स रिवॉल्व न करनि, असां जूं गाॾियूं न हलनि, असांजा जेको आहे त जानवर जेके आहिनि उहे जेको आहे त एग्ज़िस्ट न करनि ऐं पूरी दुनिया जेको आहे त धरम भरम थी वञे। ठीकु आहे। सो अगरि जेकॾहिं असां एनर्जी जी ॻाल्हि कयूं त प्यारा ॿारो, जेको बि असां कमु कंदा आहियूं उन में असांखे एनर्जी जी ज़रूरत पवंदी आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकिड़ो माण्हू आहे, उन फूकणे खे फूके थो त उन फूकणे खे फूकण जे लाइ बि हुनखे एनर्जी जी ज़रूरत आहे। उनखां पोइ जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ऑफिस में कमु करे थो त उनखे कमु करण जे लाइ बि एनर्जी जी ज़रूरत आहे। उनखां पोइ अगरि जेकॾहिं कोई स्टूडेंट आहे ऐं स्टूडेंट पंहिंजो कमु करे थो यानी हू स्टडी करे थो त स्टडी करण जे लाइ बि उनखे एनर्जी जी ज़रूरत आहे। ठीकु आहे। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त अगरि जेकॾहिं असां बीमार थी पवंदा आहियूं, बुख़ारु निकिरी पवंदो आहे या अल्लाह रहम करे खोड़ सारा ॿिया मामला थी पवंदा आहिनि जंहिंमें असां जेको त बीमार थी पवंदा आहियूं, त उन बीमारीअ जे दौरान असांखे का बि शइ वणंदी न आहे। छाजे करे न वणंदी आहे? छो त असांजे जिस्म मां एनर्जी जेका आहे त उहा ख़तमु थी वेंदी आहे या असांजी एनर्जी जेका आहे उहा लो थी वेंदी आहे। ठीकु आहे। हाणे जॾहिं एनर्जी हूंदी तॾहिं असां जेको आहे त कंहिं बि क़िस्म जो कमु करे सघंदासीं। या उनखां पोइ जेकॾहिं असां खाधो वग़ैरह पचायूं था त उन खाधे खे पचाइण जे लाइ बि एनर्जीअ जी ज़रूरत हूंदी आहे। उनखां बाद में जेकॾहिं असां कंहिं शइ खे भञूं था त भञण जे लाइ बि एनर्जी जी ज़रूरत हूंदी आहे। उनखां पोइ जेकॾहिं कंहिं शइ खे असां मथे खणूं था त उन जे लाइ बि एनर्जी जी ज़रूरत पवंदी। या उनखां पोइ जेकॾहिं असां ॾिसंदासीं त जेके असांजा इंसेक्ट हूंदा आहिनि, ठीकु आहे, या असांजी जेका माखी जी मक आहे उहा जेकॾहिं मूव करे थी उन जे लाइ उनखे मूव करण जे लाइ बि एनर्जी जी ज़रूरत आहे। या असांजूं जेके बि शयूं हवा में उॾरनि थियूं, जीअं असांजा रॉकेट्स थी विया, जीअं असांजी सैटेलाइट्स थी वियूं, जीअं जहाज़ थी विया, ठीकु आहे, उन्हनि सभिनी जे लाइ जेका त असांखे एनर्जी जी ज़रूरत पवंदी आहे। या उनखां बाद में कंहिं बि शइ जे शेप खे चेंज करण जे लाइ बि असांखे एनर्जी जी ज़रूरत पवंदी आहे। ठीकु आहे। या जेको असां सैटेलाइट खे हेठूं कंहिं रॉकेट जे थ्रू मोकिलींदा आहियूं त उन रॉकेट खे मथे वञण जे लाइ बि असांखे छा आहे, एनर्जी ॾियणी पवंदी आहे। ठीकु आहे। हिते त असीं ॻाल्हायोसीं एनर्जीअ जे बारे में। ठीकु आहे। पर जेकॾहिं असां एनर्जी जी डेफिनेशन खे ॾिसूं त एनर्जीअ जी डेफिनेशन ऑलरेडी असां पढ़ी आया आहियूं, जेका आहे द एबिलिटी ऑफ डूइंग वर्क, या असां ईअं बि लिखंदा आहियूं एबिलिटी टू डू वर्क। ठीकु आहे। याने कमु करण जी सलाहियत खे एनर्जी चइबो आहे। ठीकु आहे। याने कुवत चइबो आहे या ताक़त चइबो आहे। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं हिन जे यूनिट जी ॻाल्हि कयूं त हिन जो जेको यूनिट आहे उहो हूंदो आहे जोल। ठीकु आहे। हाणे इन खां पहिरीं बि मां तव्हांखे पोएं लेक्चर में प्यारा ॿारो सम्झायो हुयुमि त जोल जेको आहे उहो वर्क जो बि यूनिट आहे ऐं एनर्जी जो बि यूनिट आहे। ठीकु आहे। हाणे पोएं लेक्चर में असां जॾहिं वर्क पढ़ियोसीं त वर्क जे लाइ बि मां तव्हांखे चयुमि त वर्क जो जेको यूनिट आहे उहो बि छा आहे, जोल आहे। ठीकु आहे। हाणे जॾहिं एनर्जी हूंदी त वर्क थींदो। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां कॾहिं कॾहिं तव्हां केमिस्ट्री क्विज़ में ईअं बि पुछा कंदो आहे त जोल जेको आहे उहो कहिड़े ॿिनि क्वांटिटीज़ जो यूनिट आहे। पोइ हुन में तव्हांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾींदो। ठीकु आहे। पोइ जॾहिं बि तव्हांखे इन क़िस्म जो को सुवालु पुछा करे त पोइ तव्हां जेको आहे त एनर्जी ऐं वर्क ते जेको आहे त टिक कजो। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां उनखां पोइ एनर्जी छा आहे असांजी, उहा बेसिकली असांजी स्केलर क्वांटिटी आहे। ठीकु आहे। यानी इनखे तरफ़ नाहे हूंदो। ठीकु आहे।
हींअर असीं हलूं था वरी फॉर्म ऑफ एनर्जीअ तरफ़, यानी तवानाई जा क़िस्म। ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, तवानाई जा जेके क़िस्म हूंदा आहिनि बेसिकली उहे काफ़ी सारा क़िस्म मौजूदु आहिनि असांजे आम ज़िंदगी में, असां ॾिसूं बि अथा ऐं उन्हनि खे यूज़ बि कयूं था। सो मिसाल जे तौर ते जीअं असां वटि आहे काइनेटिक एनर्जी। ठीकु आहे। उनखां बाद में आहे असां वटि पोटेंशियल एनर्जी, उनखां बाद में आहे थर्मल एनर्जी, उनखां पोइ वरी इलेक्ट्रिकल एनर्जी, उनखां बाद में साउंड एनर्जी, ऐं उनखां बाद में जेको आहे त रेडियंट एनर्जी। ठीकु आहे। हाणे थी सघे थो तव्हां हिननि मथियनि जेको आहे 5 जेके टाइप्स मां ही तव्हांखे ॿुधाया आहिनि इन्हनि जे बारे में तव्हां ॿुधो हुजे, ऐं हिन हिकु टाइप जे बारे में शायदि तव्हां न ॿुधो हुजे। ठीकु आहे। हाणे हिन जे बारे में मां तव्हांखे सिर्फ़ु शॉर्ट इहो ॿुधायां थो त जेका रेडियंट एनर्जी हूंदी आहे बेसिकली उहा जेका एनर्जी हूंदी आहे, एनर्जी ट्रेवल थ्रू स्पेस इन द फॉर्म ऑफ वेव्स। ठीकु आहे। अहिड़ी एनर्जी जेका जेको आहे स्पेस में ट्रेवल करे जेको आहे त वेव फॉर्म जे सूरत में। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते जीअं सनलाइट आहे या हीट वेव आहे या रेडियो वेव आहे। ठीकु आहे। इन क़िस्मनि जूं जेके एनर्जीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां चवंदासीं छा, रेडियंट एनर्जी। ठीकु आहे। सो हाणे जेको असां हिते जेको आहे त डिस्कस कंदासीं जंहिं एनर्जीज़ जो, उहे आहिनि असां वटि 2 एनर्जियूं, हिकिड़ी आहे काइनेटिक एनर्जी, ॿी असां पोटेंशियल एनर्जी ते डिस्कस कंदासीं। ठीकु आहे। सो सभ खां पहिरीं असां हलूं था काइनेटिक एनर्जीअ तरफ़। हाणे काइनेटिक एनर्जी जेका हूंदी आहे उनखे सिंधीअ में चइबो आहे हरकी तवानाई। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन लफ़्ज़ खे ॾिसूं त हरकी जेको आहे उहो हरकत मां वरितल आहे। ठीकु आहे। हरकत यानी मोशन। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिते असां उनजी डेफिनेशन खे ॾिसूं त हाणे डेफिनेशन में चवे थो एनर्जी possessed by a body due to its motion is called kinetic energy। ठीकु आहे। जंहिंखे असां शॉर्ट फॉर्म में KE सां बि लिखंदा आहियूं। तो हिन में चवे थो त अहिड़ी एनर्जी जेका कंहिं ऑब्जेक्ट में मोशन जे दौरान हुजे। ठीकु आहे। उन एनर्जीअ खे असां चऊं था काइनेटिक एनर्जी यानी हरकी तवानाई। हाणे हिन जो मिसाल हिन तरीक़े सां असां खणी सघूं था त मिसाल जे तौर ते हीअ कार आहे। ठीकु आहे। हाणे कार जेका उहा हिन वक़्तु पंहिंजी जॻह ते बीठी आहे, मतिलबु रेस्ट वारी हालत में आहे। हाणे जॾहिं असां उनखे स्टार्ट कयोसीं ऐं उनखां पोइ उनखे मूव करायोसीं कंहिं पॉइंट ते वई उहा, हाणे उन पॉइंट खां जितां स्टार्ट थी हली। ठीकु आहे। ऐं जिते वरी बाद में अची करे बीठी, इन विच में जेको इन जो मोशन हुयो उन मोशन जे दौरान जेका हिन में एनर्जी हुई उन एनर्जी खे असां चवंदासीं काइनेटिक एनर्जी। ठीकु आहे। या उनखां पोइ हिकिड़ो ॿियो मिसाल था वठूं। मिसाल जे तौर ते हाणे हीउ हिकिड़ो बाल आहे। हाणे हिन बाल खे ही हमरा जेको आहे त उहो मथे उछले थो। हाणे इन मथे वञण ऐं वापसि अचण जे दौरान माना इन में जेको इहो मोशन थियो मथे वञण ऐं हेठि अचण जे दौरान। ठीकु आहे। हाणे इन टाइम पीरियड में जेका एनर्जी हूंदी उहा हूंदी हुनजी काइनेटिक एनर्जी। ठीकु आहे। या उनखां पोइ हिकिड़े ॿिए मिसाल ते था हलूं। मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू आहे जेको साइकिल ते मूव थो करे। हाणे जॾहिं ही मूव थो करे यानी मोशन में आहे त हिन में मोशन जे दौरान जेका एनर्जी हूंदी उन एनर्जी खे असां चवंदासीं काइनेटिक एनर्जी। ठीकु आहे। या उनखां बाद में जेके असांजा एरोप्लेन्स मूव कंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे जॾहिं हू मूव कंदा आहिनि त उन मूवमेंट जे दौरान उन उॾण जे दौरान जेका उन्हनि जे अंदरि एनर्जी हूंदी आहे। ठीकु आहे। उहा हूंदी हुनजी काइनेटिक एनर्जी। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अगरि जेकॾहिं असां काइनेटिक एनर्जी जे फार्मूले जी ॻाल्हि कयूं त काइनेटिक एनर्जीअ खे हिन फार्मूले जे तहत मालूम कबो आहे काइनेटिक एनर्जी इज़ इक्वल टू 1/2 mv²। ठीकु आहे। हाणे ही जेको फार्मूला आहे इहो किथां आयो, कीअं आयो, इनशाला हिनखे असां जेका त नेक्स्ट लेक्चर में मां तव्हांखे जेका त ही फार्मूलो प्रूफ कराईंदुमि त ही कहिड़े नमूने सां जेका त फार्मूलो असां ड्राइव कंदासीं। ठीकु आहे। हींअर वरी असां हलूं था नेक्स्ट टाइप जे तरफ़ जेको आहे पोटेंशियल एनर्जी। ठीकु आहे। हाणे उनखे चइबो आहे मख़फ़ी तवानाई। तो अगरि जेकॾहिं असां हिनखे थोरो सम्झूं, हे बि असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में हिन एनर्जीअ जो बि जेको आहे त यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे हिनखे सम्झण लाइ असां पहिरियों जेको आहे त कुझु एग्ज़ाम्पल ॾिसूं था ऐं उनखां बाद में हिनजी डेफिनेशन खे जेको आहे त लिखूं था। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते असां वटि हीउ हिकिड़ो रबड़ आहे। ठीकु आहे। हाणे इन रबड़ खे असां छा कयोसीं, इन रबड़ खे छिकियोसीं। हाणे जॾहिं छिकियोसीं उनखां पोइ छा थियो, हे थोरो जेको आहे त स्ट्रेच थियो। ठीकु आहे। हाणे उनखां बाद में जॾहिं असां हिनखे छॾियोसीं त छॾण खां बाद में छा थियो, पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन ते अची वियो। ठीकु आहे। जॾहिं हिनखे छिकियोसीं त छिकण वक़्तु असां हिनखे ॾिनीसीं एनर्जी। ठीकु आहे। एनर्जी असां अप्लाई कईसीं तॾहिं छा थियो, हीउ छिकियो। हाणे उनखां बाद में जॾहिं असां हिनखे छॾियोसीं त उन टाइम हीउ पंहिंजो पाण उन पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन ते छो आयो, उन में कहिड़ी एनर्जी थी। ठीकु आहे। हाणे उहा जेका एनर्जी हिन में पैदा थी। ठीकु आहे। जेका हिनखे वापसि पंहिंजे ओरिजिनल पोज़ीशन ते मोटाए आई, इहा एनर्जी जेका हुई उहा छा हुई, हुन में पोटेंशियल एनर्जी हुई। ठीकु आहे। या ईअं खणी चऊं असां त ईअं बि खणी चई सघूं था त जेका असां छिक जे दौरान हिन में जेका एनर्जी असां ॾिनीसीं। ठीकु आहे।
उहा हिन में छा थी, उहा हिन में स्टोर थी। ठीकु आहे, जॾहिं स्टोर थी ऐं जॾहिं छॾियोसींसि त उहा स्टोर वारी एनर्जी हिनखे छा कयो, वापसि मोटाए आई पंहिंजी ओरिजिनल जेको आहे पोज़ीशन ते। ठीकु आहे, हाणे उन खां बाद में नेक्स्ट एग्ज़ाम्पल जे तरफ़ हलूं था। मिसाल जे तौर ते ही असां वटि हिकिड़ो स्प्रिंग आहे, हिन स्प्रिंग में असां मुख़्तलिफ़ जेको आहे वेट्स जेको आहे हिन में असां ॿधा आहिनि। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां हिन में वेट वधाईंदा था वञूं, ठीकु आहे, जॾहिं लोड वधाईंदा था वञूं त स्प्रिंग छा थो थिए, स्ट्रेच थो थिए। ठीकु आहे, उन खां पोइ जॾहिं असां हिन मां लोड हटाईंदासीं त छा थींदो, स्प्रिंग साॻियो पंहिंजी ओरिजिनल पोज़ीशन ते वापसि अचणु शुरू थींदो। हाणे जॾहिं असां हिन में वेट वधायोसीं त छा कयोसीं, इन में असां एनर्जी स्टोर कईसीं। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां वेट हिन खां हटाईंदा वेंदासीं त छा थींदो, हे ऑटोमेटिकली जेको आहे पंहिंजी उन ओरिजिनल पोज़ीशन ते वापसि ईंदो वेंदो। ठीकु आहे, हाणे इन मां असांखे इहा, हिन ॿिनि एग्ज़ाम्पल मां असांखे इहा शइ जेको आहे त ख़बर पइजी वई त जेका असांजी पोटेंशियल एनर्जी हूंदी आहे उहा बेसिकली छा हूंदी आहे, स्टोर्ड एनर्जी हूंदी आहे। ठीकु आहे, जेका असां कंहिं बि सूरत में कंहिं जिस्म में स्टोर कंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे इन जो हिकिड़ो ॿियो मिसाल असां खणूं था। मिसाल जे तौर ते हिन तरीक़े सां तव्हां ॾिसो त हिन फिगर में हिकिड़ी नंढड़ी जेका आहे गर्ल आहे, हाणे उन जे हथ में ही बाल आहे ऐं उहा कंहिं हाइट ते बीठी आहे। ठीकु आहे, हाणे जॾहिं उहा हाइट ते चढ़ी वई त उन छा कयो, बेसिकली उन बाल में एनर्जी उहा स्टोर कई। हाणे जॾहिं हीअ हितां छॾींदी हिन बाल खे, जहिड़े तरीक़े सां तव्हां हिते ॾिसो था त जॾहिं हीअ छॾे थी त बाल जेको ऑटोमेटिक पंहिंजो पाण हेठि किरे थो। ठीकु आहे, हाणे जॾहिं हीउ पंहिंजो पाण हेठि किरियो, इहो छाजे करे थो किरे, छो त इन में हिन पॉइंट ते छा हुई, एनर्जी हुई। ठीकु आहे, उहा कहिड़ी एनर्जी आहे, उहा हुन में पोटेंशियल एनर्जी हुई। ठीकु आहे, जेका हाइट ते अचण सां छा थी, हुन में स्टोर थी। उन खां बाद में हाणे असां हलूं था हुनजे जेको आहे डेफिनेशन जे तरफ़, ऐं डेफिनेशन में असां छा लिखंदासीं, उहा ईअं लिखंदासीं, द स्टोर्ड एनर्जी दैट हैज़ नॉट बीन रिलीज़्ड येट इज़ कॉल्ड पोटेंशियल एनर्जी। ठीकु आहे, हाणे हिन में चवे थो उहा एनर्जी जेका असां कंहिं जिस्म में स्टोर्ड कयूं। ठीकु आहे, उन में असां जेको त विझूं ऐं उन खां पोइ उनखे अञा उन जिस्म खे असां रिलीज़ न कयो आहे। ठीकु आहे, उनखे छॾियो न आहे, छॾण खां पहिरें जेका उन में एनर्जी असां स्टोर कई आहे, उहा एनर्जी छा आहे, उहा एनर्जी असांजी पोटेंशियल एनर्जी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ हाणे जेको पोटेंशियल एनर्जी जो जेको फार्मूलो आहे उहो आहे असां वटि, पोटेंशियल एनर्जी इज़ इक्वल टू mgh। ठीकु आहे, एम आहे असां वटि मास ऐं जी आहे ग्रेविटी ऐं एच आहे उहा हाइट आहे। ठीकु आहे, हाणे इनशाला ही फार्मूलो बि ऐं उन खां पोइ काइनेटिक एनर्जी जो जेको फार्मूलो आहे उहो इनशाला मां नेक्स्ट लेक्चर में तव्हांखे जेको आहे त सम्झाईंदुमि त ही ॿई फार्मूला जेको आहे कहिड़े नमूने सां असां ड्राइव कया। ठीकु आहे, उन खां बाद में वरी पोटेंशियल एनर्जीअ जा कुझु फर्दर टाइप्स बि थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते जीअं असां वटि आहे ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी। ठीकु आहे, जीअं की असां GPE लिखंदा आहियूं। उन खां पोइ नेक्स्ट आहे वरी असां वटि इलास्टिक पोटेंशियल एनर्जी। ठीकु आहे, उनखे असां वरी EP करे लिखंदा आहियूं। उन खां पोइ आहे वरी असां वटि केमिकल पोटेंशियल एनर्जी, जेका असांखे मिसाल तौर बाहि मां मिलंदी आहे, या असांजे कंहिं बैटरीअ में या सेल में हूंदी आहे, या असांखे जेको आहे कंहिं खाधे वग़ैरह मां मिलंदी आहे। ठीकु आहे, केमिकल पोटेंशियल एनर्जीअ खे असां वरी CPE करे लिखंदा आहियूं। ठीकु आहे, सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे जेको आहे त अॼु जो हीउ लेक्चर जंहिंमें असां एनर्जी ऐं काइनेटिक एनर्जी उन खां पोइ पोटेंशियल एनर्जी जेको आहे त डिस्कस कईसीं, इहो तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। ठीकु आहे, तो इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां जेको आहे हिन जो डेरिवेशन जेको आहे कंदासीं। तो नेक्स्ट लेक्चर में वरी असांजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।